सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वाइदो फरमायो पाण फरमायो तो जेको भी माते 3 भेरा दुरूद पढ़ंदो घट में घट हाने दुरूद उहे पढ़ंदा जन के सजण याद सजण तन के याद हुंदो जेके पंहिंजो आका समझंदस घट में घट 3 भेरा न त भी 100 भेरा रोजानो पंहिंजे हयाती में सलात शरीफ पढ़ंदो दुरूद शरीफ पढ़ंदो मदीने जे साईं ते पाण फरमाइन था त जंहिंमहिल मरंदो न मरण खां अॻे ज़रूर हयाती में या मरण खां अॻे सरकार फरमाइन था मुंहिंजी ज़ियारत ज़रूर थी सुभान अल्लाह ऐं महबूबन जी ज़ियारत केॾो वॾो रुतबो आहे जो सॼी दुनिया जा औलिया किराम मोमिन मदीने जे साईं जे असहाबन जे रुतबे जे बराबर न आहिनि ऐं असहाबन जो रुतबो उहो आहे असहाबी उहो आहे जेको ईमान जे अख सां मदीने जे साईं जी ज़ियारत करे वरी जन वफ़ात करे त बि ईमान ते हुजे असहाबी इहो सुभान अल्लाह